ये भी एक शिर्क है। आप अपने जमीर को जब बेचते हैं, लालच को पैसे दे के आपको खरीदता है, ये जो अभी बिके हमारे लोग भेड़ बकरियों की तरह, ये भी शिर्क है। आपको ये बड़ी गलत फहमी हो गई है कि जनाब अब नंबर गेम पूरी हो गई। ये नंबर ऐसा है नहीं। डोंट थिंक इट इज ओवर बिकॉज आपको इट इज 48 आवर्स इज अ लॉन्ग लॉन्ग टाइम। इसमें बड़ी चीजें हो रही है। मैं अपनी तरफ से कुछ चालें चल रहा हूँ जो हम पब्लिक नहीं कर सकते। 5 तो मैं खरीद रहा हूँ ना, मेरे पास है 5। आप अपने जमीर को जब बेचते हैं, लालच को पैसे दे के आपको खरीदता है, ये जो अभी बिके हमारे लोग भेड़ बकरियों की तरह, ये भी शिर्क है। ये है कि जो 5 है ना, वो 5 बड़े इंपॉर्टेंट है। और उसको कहे कि अगर हमें वो 5 सिक्योर कर देना, वो वाला 5 वाला अगर 10 हो जाए तो हम ये गेम हमारे हाथ में। इस वक्त कौम अलार्म हुई है, यानी हर क्रॉस द बोर्ड लोग चाह रहे हैं किसी तरह जीते। तो इसलिए कोई फिक्र ना करें कि ये ठीक है या गलत है। कोई भी हरबा हो, एक एक भी अगर कोई तोड़ देता है ना, तो उससे भी बड़ा फर्क। इमरान खान जी हार्स ट्रेडिंग के हवाले से हेकर नई ऑडियो जारी करे छी। ऑडियो में इमरान खान चई रहियो आहे त इहो चवणु वॾी ग़लत फहमी हूंदी त संदन नंबर गेम पूरा आहिनि। संदन लाइ ईंदड़ 48 कलाक अहम आहिनि, वॾियूं शयूं थी रहियूं आहिनि। ऑडियो में इमरान खान चई रहियो आहे त केतिरियूं ई चालू हली रहियो आहे, पर उहे ज़ाहिर नथो करे सघे ऐं हू उनखे अवाम आॾो ज़ाहिर नथा करे सघनि। हीअ नंबर अहिड़ो न आहे, ईअं न सम्झो सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। ऑडियो में इमरान खान इहो बि चई रहियो आहे त हू 5 MNA ख़रीद करे रहियो आहे। नंबर गेम संदसि हथ में आहे। अॼोकी ऑडियो इमरान खान के मुंह ते चमाट आहे। इमरान खान के इहा चमाट महसूस करण घुर्जे। वफ़ाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इमरान खान की लीक थियल ऑडियो ते रद्दअमल। चवे थी इमरान खान मुल्क के आलमी सतह ते नुक़सान पहुंचायो। जेकॾहिं कंहिं पंहिंजे हलफ़ सां गद्दारी कई आहे त उहो इमरान खान आहे। मुल्क सां इंसाफ़ तॾहिं थींदो जॾहिं इमरान खान गिरफ़्तार थींदो। इमरान खान जो फितनू वाइको थी रहियो आहे। अॼु वारी ऑडियो रहियल कसर बि पूरी करे छॾी। घरू मामलनि वारे वफ़ाकी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त छा हिन ऑडियो खां पोइ कंहिं बि मुल्क जो सफ़ीर अवां खे साइफ़र मोकिलींदो। इमरान खान क़ौम खे नुक़सान पहुचाए रहियो आहे ऐं नौजवाननि खे गुमराह करे रहियो आहे। इमरान न्याज़ी हिकु कूड़ो ऐं फराडी इंसान आहे। इमरान खान साइफ़र जे मामले ते ग़लत बयानी कई। पाकिस्तान के केतिरनि ई ॾहाकनि ताईं उन ते भोगणो पवंदो। इमरान खान पाकिस्तान जो करप्ट तरीन शख्स, मनी लॉन्ड्रिंग ऐं हार्स ट्रेडिंग जो बेताज बादशाह है। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त इमरान खान मसीहा न फराडी माण्हू आहे। लीक्स मां ज़ाहिर थी वियो त इमरान खान कुर्सी की लालच में कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। शर्जील मेमन मूजिब इमरान खान हार्स ट्रेडिंग के कारोबार जो बेताज बादशाह है। ऑडियो में 5 MNAs ख़रीद करण जो एतराफ़ करे रहियो आहे। इमरान खान अवाम में वञी कूड़ ॻाल्हाईंदो आहे। 2018 में इमरान खान के असेंबली में हुकूमत ठाहिण लाइ अक्सरियत न हुई, जंहिं बैदि समूरे मुल्क में माण्हुनि खे डोड़ाए MNA ख़रीद कया विया। इमरान खान जन MPs के ख़रीद न करे सघियो। उन्हनि खे धमकियूं ॾेई पाण सां मिलायो। नौजवाननि जूं हाणे अखियूं खुलणु घुरिजनि। हीअ शख़्स असांजे मुल्क ऐं मुआशरे लाइ वॾो ख़तरो आहे।
फंडिंग केस में पीटीआई सेनेटर सैफुल्ला न्याजी ऐं पीटीआई जे बानी मेंबर हामिद जमान के एफआईए गिरफ्तार करे वरितो। एफआईए पीटीआई जे बुनियाद मेंबर हामिद जमान के गिरफ्तारी जी तस्दीक करे छॾी। इमरान खान जे फ्रंटमैन तारिक शफी जी कराची वारे घर ते छापो। एहलकारनि ॿिनि मोबाइल फोन के तहवील में वरितो। एफआईए मूजिब हामिद खान के वारिस रोड ते वाक़े ऑफिस मां गिरफ्तार कयो वियो। ऑडियो लीक से जोड़ियल कमेटी जो पहिरियों इजलास घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी सदारत में थियो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर, IBISI जा नुमाइंदा ऐं काबीना सेक्रेटरी शरीक। कमेटी सरकारी ऑफिस ते साइबर हमला रोकण लाइ सिफ़ारिशूं तैयार करण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर आज़म हाउस जे साइबर सिक्योरिटी बाबति प्रोटोकॉल जो जाइज़ो वरितो वियो। ज़रियनि मूजिब कमेटी 15 ॾींहनि में सिफ़ारिशूं वज़ीर आज़म खे पेश कंदी। पीटीआई अगवान असद उमर साइफर मामले की जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़न जो मुतालबो करे छड़ियो। असद उमर चवाए तो गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म की परेशानी वाज़े हुई। IMF के मुआहदे के हवाले से चवन पिया तो गद्दारी थी। वज़ीर आज़म की पार्टी फैटफ बिल के खिलाफ वोट ॾिना। नेब के 24 तरमीमुन जो मुसवदो हो। आख़िरी वक्त ताईं हुननि फैटफ बिल की मुखालफत कई। पाकिस्तान की तारीख़ में एतरी महांगाई नाहे थी जेतरी गुज़िरियल 5 महीनन में थी है। पनामा यार फ्रॉड था। पनामा वाज ए फ्रॉड। पाकिस्तान ने जो बिलियंस ऑफ डॉलर, मैंने आपको इंडिकेटर बता दी, प्राइस वाटरहाउस कूपर्स ने प्रोजेक्ट किया कि ये दुनिया की 18वीं मईशत बनने जा रही है। आज हम किधर चले गए? इस 4 साढ़े 4 साल के कलील अरसा में हम 54th इकोनॉमिक प्रोजेक्ट हो रहे। शर्म का मुकाम है उन लोगों के लिए जिन्होंने पाकिस्तान को यहाँ पहुंचाया। चार्टर ऑफ इकानमी अचण घुर्जे। मुल्क में मईशत ते सियासत न थियण घुर्जे। डॉलर की कीमत मसनूई तौर वधाई वई। उन जी कीमत 200 रुपयनि खां घटि थींदी। पाकिस्तान में रुपयो मथे ऐं डॉलर हेठि वधी रहियो आहे। हाणे पाकिस्तान की मईशत बहितर थींदी। सियासत के नाले ते इंतकामी कार्रवाइयूं न थियण घुर्जनि। मुंहिंजे ख़िलाफ़ के फाइलूं न हुयूं जो केस ठाहे छॾीनि हा। पानामा में भी मुझो को नालो न हो। नाने वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो है तो सनस खिलाफ 10 मिनटन जो केस है जेकी इंटरपोल जरिए आणन जो चवन पिया उहे किथे आहिनि। अल्लाह पाकिस्तान के एडन फराड माण्हुनि खां बचाए। पाकिस्तान बदतरीन आलमी माली मुश्किलातन जो शिकार रहियो। करोड़े कमाईंदड़ मुल्क के कर्जन में बोड़े नथो सके। गुज़रियल हुकूमत की बदतरीन मुआशी पॉलिसी जो नतीजो आवाम भोगी रहियो है। शहबाज शरीफ मुल्क के डिफॉल्ट थियण खां बचायो। एक्सपोर्ट इंडस्ट्री लाइ हीअ ॾुखियो वक़्तु आहे। लंडन में नून लीग की कायद मियां नवाज शरीफ सां सूबाई असेंबली के मेंबरन समेत मुख्तलिफ अगवाननि की मुलाकात। मुल्की सियासी सूरत हाल ते ख्यालन की ॾेवट। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सरकारी दौरे ते जर्मनी पहुची वियो। ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो ख़ुसूसी उड़ाम ज़रिए जर्मनी पहुतो। परॾे वज़ीर कुछ ॾींहं जर्मनी में तरसंदो ऐं पाक जर्मन परॾेही ऐं वापारी लाॻापनि ते जर्मन हम मनसब सां मुलाक़ात कंदो। रुपए की कदर में इजाफो जारी। डॉलर की कीमत में लात। इंटरबैंक में डॉलर वधीक 2 रुपया 19 पैसा सस्तो थी वियो। फॉरेक्स डीलर जो चवणु आहे त इंटरबैंक में 220 रुपयनि जो थी वियो आहे। सेहत की सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो पारां जामशोरे में लम्स अस्पताल जो ओचितो दौरो। अस्पताल इंतजामिया में थरथुलो मची वियो।
सूबाई वज़ीर पारां इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। सफ़ाई न हुजण ते अमले खे छंड। सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो चयो आहे त लम्स इस्पताल जी हालत इंतिहाई ख़राब आहे। उन ॻाल्हि जो जाइज़ो वरितो आहे त ॿोॾ मुतासिरनि जो इलाज कीअं हली रहियो आहे। सूबाई वज़ीर मूजिबि इस्पताल में वधीक डॉक्टर्स ऐं ॿियो अमलो ॾिठो वेंदो। मरीज़नि खे सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। मुखालिफ धुर अजायो सिंध सरकार खिलाफ तनकीद करे रही है। सिंध हुकूमत के तर्जमान ऐं कराची के एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब चयो आहे त कराची जा सब रोड ठही रहा आहिनि। कराची में बरसात का पोइ शहर जा केतरा ई रोड तबाह थिया। बरसात में तबाह थियल रोडन के सर्वे कई पई वञे। माज़ी में बरसातुनि दौरान शहर बुॾंदो हो, पर हिन भेरे कंहिं बि इलाइक़े में बरसात जो पानी बीहण न ॾिनो। आवाम के कराची में कम थींदे नज़र अची रहियो आहे। कराची भरिसां सुपर हाईवे ते नौजवान जो तशद्दुद थे लाशत। नासिर ॻोठ वटां मिलियल नौजवान जी लाश जी सुञाणप न थी। पुलिस हथायल लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल करे छॾियो। कंदकोट मां मुबैना अगवा थियल 2 शागिर्द बाज़ियाब थी विया। पुलिस गोलीमार वारे इलाइक़े मां अगवा थियल शागिर्दनि अशफाक ऐं आशिक सुमरो खे मुक़ाबले बैदि बाज़ियाब कराइण जी दावा करे छॾी। ॿिन्ही शागिर्दनि जी बाज़ियाबी ते संदन वारसनि में ख़ुशीअ जी लहर पखड़े। ऐं टे मुल्की T20 क्रिकेट सीरीज़ जी इब्तिदाई मैच में पाकिस्तान बांग्लादेश के 21 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। न्यूज़ीलैंड जे शहर क्राइस्ट चर्च में खेॾियल मैच में पाकिस्तानी टीम पहिरीं बैटिंग कंदे 5 विकेटनि जे नुक़सान ते 167 रन्सूं ठाहियूं। जवाबी बैटिंग में बांग्लादेशी टीम 146 रन्सूं ठाहे सघी।